जो लेक्चर पढ़ के अदी जन्नत हाले फोटो दींदी उन जो मौजू है मौजूदा आलमी सूरत हाल। मुझे लेक्चर जो मौजू है मौजूदा आलमी सूरत हाल। त मौजूदा आलमी सूरत हाल ते ॻाल्हाइण खां पहिरीं असां हिकु नज़र विझंदासीं दुनिया जे नक्शे ते त कहिड़ा खिता जाग्राफियाई बीहक जे लिहाज़ खां केतिरी अहमियत रखनि था। सभिनी खां पहिरीं असीं अचूं था एशिया खंड ते। हिते तव्हां ॾिसी सघो था एशिया खंड खे असां 6 खितनि में विरहायो आहे, जंहिंमें उत्तर एशिया में दुनिया जो एराज़ी जे लिहाज़ खां सभिनी खां वॾो मुल्क रूस अची थो वञे। ओभर एशिया में दुनिया जो मैशियत जे हवाले सां सभिनी खां वॾो मुल्क चीन अचे थो ऐं जेको आबादी जे लिहाज़ खां बि दुनिया जो सभिनी खां वॾो मुल्क आहे। हिन में मंगोलिया अची थो वञे, थाईलैंड अचे थो ऐं हिकु वॾो सरमाएदार मुल्क जापान बि अची थो वञे, उत्तर कोरिया ऐं ॾखण कोरिया अची था वञनि। ॾखण एशिया में तव्हांखे ख़बर आहे त हिन में कहिड़ा मुल्क था अचनि? कंहिंखे को अंदाज़ो आहे त असांजो पाकिस्तान ॾखण एशिया में थो अचे ऐं इन सां गॾु असांजो हिकिड़ो ॿियो मुल्क बि जेको आबादी जे लिहाज़ खां वॾो आहे उहो इंडिया आहे। ही ॿ उहे मुल्क आहिनि जेके ॾखण एशिया जा सभिनी खां वॾा मुल्क आहिनि। आबादी जे लिहाज़ खां ऐं मैशियत जे लिहाज़ खां इंडिया ॾखण एशिया जो सभिनी खां वॾो मुल्क आहे। हिन सां गॾु हिन में अफगानिस्तान बि अची थो वञे, जंहिंमें हिन वक़्तु तमामु घणियूं ड्रामाई तब्दीलियूं आयूं आहिनि, जंहिंमें हिन वक़्तु तालिबाननि जी हुकूमत हली रही आहे। ऐं इन सां गॾु हिन में थाईलैंड बि अची थो वञे ऐं ॿिया मुल्क अची था वञनि। ॾखण ओभर एशिया जंहिंमें हिकु समुंड आहे साउथ चाइना सी जंहिं ते हिननि इलाइक़नि जो पाण में झेड़ो हली रहियो आहे। थोरा अॻियां हलो। हिन नक्शे में तव्हां ॾिसंदा ही नक्शो आहे ॾखण चाइना समुंड जो नक्शो आहे, जंहिंमें ही जेको गुलाबी कलर जो नज़र अचे पियो ही उहो इलाइक़ो आहे ॾखण चाइना समुंड जो, जंहिं ते चीन दावा करे थो त ही मुंहिंजे हिसे में अचे थो ऐं हिन ते जेके बि रिसोर्सिस आहिनि, ज़ख़ीरा आहिनि, उन ते मुंहिंजो हक़ आहे। ऐं इन सां गॾु ही वियतनाम आहे, मलेशिया, ब्रुनाई, फिलिपीन, इहे उहे मुल्क आहिनि जिन जो बि इन ते तकरार हली रहियो आहे त इते जेके रिसोर्सिस आहिनि, जेके ज़ख़ीरा आहिनि, उहे असांजे हिसे में अचणु घुरिजनि। पर हिन वक़्तु मौजूदा हालत में वियतनाम इन साउथ चाइना सी डिस्प्यूट ते कुझु थधो आहे, पर ॿियनि इलाइक़नि जा अञा ताईं तज़ाद हलनि पिया। जीअं त हिते हिकिड़ो ॿियो मुल्क बि आहे, मुल्क त न चइजे पर उहो चीन जो हिकिड़ो हिसो ई आहे, ताइवान, जेको सरमाएदार अमेरिका जे तरफ़ां उनखे हथियार बि मिलनि था ऐं उनखे ॿी इमदाद बि मिले थी ऐं इन साउथ चाइना सी डिस्प्यूट ते उनखे अमेरिका जो वॾो हथ आहे। हाणे अचूं था विच एशिया ते। विच एशिया में असांजा उहे मुल्क अची वञनि था जेके तारीख़ में सोवियत यूनियन जो हिसो रहिया आहिनि, जंहिंमें कज़ाकिस्तान अचे थो, उज़्बेकिस्तान अचे थो ऐं अहिड़ा कुल 5 मुल्क आहिनि जेके विच एशिया में अची था वञनि। ऐं ॾखण ओलह एशिया बि हिकु खिते जी हैसियत सां तमामु वॾी अहमियत रखे थो वॾियुनि ताक़तुनि जे लाइ, छाकाणि त हिते उहे मुल्क आहिनि जेके तारीख़ में ओटोमन एम्पायर जो न, पर इहे पंहिंजी बीहक जे लिहाज़ खां तमामु अहमियत रखनि था, जंहिंमें ईरान अचे थो, इराक अचे थो। ही उहे मुस्लमान सल्तनतूं आहिनि जेके पहिरीं पर्शिया एम्पायर जो हिसो हुयूं ऐं उन ई सां गॾु ओटोमन एम्पायर जो बि हिसो हुयूं। इहो साॻी नक्शो आहे असांजो, जंहिंखे हिन वक़्तु असां इंडो पैसिफिक बि चवंदा आहियूं, इंडो पैसिफिक रीजन बि चवंदा आहियूं। हिते तव्हां ॾिसी सघो था ही इराक आहे, ही ईरान आहे।
मौजूदा सूरत हाल में अमेरिका जे तरफ़ां ईरान ऐं इराक ते शिया सुन्नी जे हिसाब सां काफ़ी वेढ़ूं हली चुकियूं आहिनि। इहे तज़ाद जेके आहिनि इहे हथरादू उहे पैदा कंदा आहिनि त जीअं हिन खिते में हर वक़्तु जंग जो माहौल या तकरार जो माहौल जुड़ियल हुजे, अमन न हुजे। त जीअं इहे जेके ताक़तूं आहिनि पहिरीं ओटमन एम्पायर जी हिकिड़ी सूरत हाल में इहे हिकिड़ो वॾो एम्पायर, हिकिड़ो ताक़तवर एम्पायर हो। वरी बि इहे साॻी मुल्क इहे रियासतूं वरी हिकु दफ़ो गॾिजी हिकिड़ो वॾो एम्पायर न ठाहे छॾी। त इन ई खे जेको यूरोप आहे ऐं अमेरिका आहे उहो मुस्लमान मुल्कनि खे पंहिंजे लाइ थोरो ख़तरो महसूस करे थो। उन जे करे हिन खिते में हमेशह तज़ाद जहिड़ी सूरत हाल पैदा कंदो रहियो आहे। हीअ आहे दुनिया जो नक्शो। तव्हां सभिनि पढ़ियो हूंदो त दुनिया में 7 खंड आहिनि। उहे 7 खंड हीअ असांजो एशिया खंड आहे जेको हितां खां शुरू थिए थो ऐं हिते दुनिया जो सभिनी खां वॾो खंड असांजो एशिया खंड, जंहिंमें 2 वॾियूं ताक़तूं आहिनि, रूस ऐं चीन। ऐं हीअ असांजो आहे ऑस्ट्रेलिया जेको हिकु सरमाएदार खंड आहे ऐं एराज़ी जे लिहाज़ खां इहो सभिनि खां नंढो खंड आहे। अफ्रीका ऐं ॾखण अमेरिका ही उहे खंड आहिनि जेके इलाही पुठिते पयल आहिनि, जंहिंखे असां टी दुनिया जा मुल्क बि तसवर करियूं था। उत्तर अमेरिका जंहिंमें हिकु वॾो सरमाएदार मुल्क रहे थो अमेरिका। अमेरिका जे बारे में तव्हां सभिनि ॿुधो हूंदो, ही उहो सरमाएदार मुल्क आहे जंहिं सर्द जंग जो आगाज़ कयो हो। ऐं ही यूरोप आहे। यूरोप खंड जे बारे में तव्हां ॿुधो हूंदो, पहिरीं आलमी जंग जे दौरान या पहिरीं आलमी जंग खां अॻु में हिन खिते में वॾियूं सल्तनतूं रहियूं आहिनि, जंहिंमें बर्तानिया सल्तनत हुई। ऑस्ट्रिया हंगरी जेके हिन वक़्तु अलॻि मुल्कनि जी सूरत में आहिनि, इहे पहिरीं गॾियल हिकिड़ी वॾी सल्तनत हुआ। हाणे हिते ही जेको हिसो आहे तुर्की वारो, इन जा जेके पाड़ेसरी मुल्क आहिनि, इहे ओटोमन एम्पायर जो हिसो हुआ। ऐं हिन में जर्मनी बि हिकिड़ी वॾी रियासत थी उभरियो हो, फ्रांस हिकु वॾो एम्पायर हो। ऐं ही जेको रूस आहे, रूस में बि उन वक़्तु ज़ारिस्ट जी हुकूमत हुई। ऐं हिते ही तव्हां स्वेज कैनाल ॾिसो पिया। ही हिते स्वेज कैनाल आहे जेका हिकु नंढड़ो सफ़ा बहिरी लक आहे जितां खां बहिरी वापार थींदो आहे। हाणे हितां खां चीन अगरि पंहिंजो वापार करणु चाहे थो अमेरिका में, त हितां खां ही हेॾो डिघो सफ़र तय कंदो। त इन ई खे थोरो नंढो करण जे लाइ हितां खां ही ॻाढ़े समुंड खां थींदो स्वेज कैनाल मां ऐं मेडिटेरेनियन समुंड खां थींदो अमेरिका ॾांहुं ईंदो। त ही हिकिड़ो वापार जो या वापार जी हिकिड़ी अहम कड़ी आहे स्वेज कैनाल। वॾियुनि ताक़तुनि जो उभरण ऐं उन जो तबाह थी वञणु या ख़तम थी वञणु। पहिरीं आलमी जंग में वॾियूं ताक़तूं ही तव्हां ॾिसी सघो था, जीअं मूं पहिरीं तव्हांखे ॿुधायो त ऑस्ट्रिया हंगरी हिकु वॾो एम्पायर हो। हाणे उन जे कंट्रोल में या उन जे कब्ज़े हेठि जेके बल्कन रियासतूं हुयूं उहे सभु ऑस्ट्रिया हंगरी में अची थिए वियूं। त हिते हिननि जेके रियासतूं जेके आहिनि, हिननि जा पाण ते कुझु इलाइक़नि ते तज़ाद हली रहिया हुआ। ऐं हिननि जे कब्ज़े हेठि जेके बि कॉलोनीज़ हुयूं, उन्हनि कॉलोनीज़ सां हिननि जा जेके रवैयो सही कोन हूंदो, उते जी अवाम ते उहे तमामु घणा ज़ुल्म कंदा हुआ। त ऑस्ट्रिया हंगरी जो हिकिड़ी रियासत हुई सराजीवो। ही तव्हां ॾिसो पिया त हिन में हिकिड़ो गुलाम हो, इन हुकूमत जे ख़िलाफ़ पंहिंजो आवाज़ उथारियो। ऐं ऑस्ट्रिया हंगरी जो जेको हिकिड़ो शहनशाह हो, बादशाह हो फर्डिनेंड, उनखे हिन क़त्ल करे छॾियो। त इन खे असां अल्टीमेट कास्ट चई सघूं था पहिरीं आलमी जंग जो, जंहिंसां पहिरीं आलमी जंग मंज़र आम ते आई ऐं जेका वॾी तबाही जो सबबु बणी। ऐं जीअं त हिन रियासतुनि जे करे ही रशियन एम्पायर तव्हां ॾिसो पिया, हेॾो वॾो एम्पायर आहे।
हिन में बि ज़ार जी हुकूमत हुई। त इहे जेके ज़ार हुआ इहे बि पंहिंजी आवाम ते तमामु घणा ज़ुल्म कंदा हुआ ऐं इहे ज़ुल्म ऐं ॾाढ कम्युनिस्ट रेवोल्यूशन जेको आहे कम्युनिस्ट इनकलाब जी सूरत में 1917 में मंज़र आम ते आयो ऐं रूस में कम्युनिस्ट इनकलाब आयो। ॿी आलमी जंग, पहिरीं आलमी जंग जो ख़ात्मो 1918 में थियो ऐं उन खां पोइ हिननि लीग ऑफ नेशन ठाही। अमेरिका जो सदर हो वुड्रो विल्सन। उन हिकिड़ो ख़्याल पेश कयो त असां हिकिड़ी अहिड़ी लीग ठाहियूं था या असांखे हिकिड़ी अहिड़ी लीग ठाहिणु घुरिजे जंहिंसां असीं ईंदड़ वेढ़ुनि खे रोके सघूं। पर ही मुकमल तरह सां हिन में नाकाम वई ऐं ॿी आलमी जंग जो आगाज़ थियो। ऐं ॿी आलमी जंग जो बि सबबु इहो ई हो त ही वॾा एम्पायर हुआ ऐं हिननि जी इलाइक़नि ते पंहिंजूं वेढ़ूं हली रहियूं हुयूं। हिते तव्हां ॾिसी सघो था, पहिरें नक्शे में असां ॾिठोसीं त जर्मनी सफ़ा नंढो हो। हाणे हिते तव्हां ॾिसो पिया ही जर्मनी ऐं इटली ही उहे साथारी मुल्क आहिनि जिन कब्ज़े हेठि यूरोप जा तक़रीबन हे मुल्क अची पिया वञनि। त जर्मनी एॾे हद ताईं ताक़तवर थी वियो हो। जर्मनी ऐं इटली एक्सपेंशनिस्ट पॉलिसी इख्तियार कई, यानी जेतिरो थी सघे वधीक इलाइक़नि खे पंहिंजे कब्ज़े हेठि आणीजे। ऐं हिननि जी अहिड़ी पॉलिसी जे करे वरी ॿी जंग जो आगाज़ थियो ऐं हिन ॿी जंग जो ख़ात्मो 1945 में अमेरिका जे एटमी धमाके सां थियो। तव्हां सभिनी एटमी धमाके जे हवाले सां ॿुधो हूंदो। 1945 में जापान जे ॿिनि इलाइक़नि में हिरोशिमा ऐं नागासाकी ते हिननि एटमी धमाको कयो ऐं अमेरिका इन धमाके सां हिकिड़ो सुपर पावर थी हिन दुनिया ते नज़र आयो। ऐं हिते ही जर्मनी, जंहिंखे हिते ग्रेटर जर्मनी लिखियल आहे, यानी अज़ीम जर्मनी या वॾो जर्मनी, तमामु वॾो। ऐं हिन हेॾे वॾे जर्मनी खे जेको एतिरी ताक़त रखंदड़ हो इन खे वरी रूस शिकस्त ॾिनी। त एॾी वॾी ताक़त खे शिकस्त ॾींदड़ जेको मुल्क हो उन खे बि असां सुपर पावर करे सघूं था। त इहे ॿ ख़्याल हुआ जेके अमेरिका ऐं रूस जे लाइ सुपर पावर तौर ते मंज़र आम ते आया। दुनिया जो तब्दील थींदड़ सूरतूं, जीअं त पहिरीं मल्टीपोलर सिस्टम हो, यानी घण ताक़तूं हिकिड़े दुनिया में हुकूमत कंदड़ हुयूं। मल्टीपोलर सिस्टम हो, हुन खां पोइ वरी बायपोलर सिस्टम आयो, यानी ॿिनि ताक़तुनि वारो निज़ाम जंहिं दुनिया में फ़क़ति ॿ ताक़तूं हुकूमत कंदड़ हुजनि या वधीक क़ाबिज़ हुजनि। त उन में सोवियत यूनियन हो ऐं हिकु तरफ़ वरी असांजो कैपिटलिज्म सरमाएदार तबको हो। हिन नक्शे में तव्हां ॾिसी सघो था, ही तव्हांखे ॻाढ़े रंग वारो जेको नज़र अचे पियो ही उहे आहे सोवियत यूनियन, जंहिं जे हिसे में चीन बि आयो पियो। चीन बि हिन जो साथारी मुल्क हो, मंगोलिया हो ऐं हिन जा हे ॿिया जेके बि रियासतूं आहिनि यूरोप जूं बि कुझु, इहे सभई सोवियत यूनियन में पिया आयूं। ऐं विच एशिया जो जेको मूं पहिरीं ज़िक्र कयो त उज़्बेकिस्तान, काज़ाकिस्तान, इहे सभई मुल्क सोवियत यूनियन जो हिसो रहिया। ऐं ही जेको ब्लू कलर वारो तव्हांखे नज़र अचे पियो ही अमेरिका खंड आहे ऐं ही ब्लू कलर में जेके बि हे इलाइक़ा आहिनि इहे सभु अमेरिका जो हिसो रहिया आहिनि। ऐं जीअं त हे ॿ मुख़्तलिफ़ नज़रिया आहिनि। अमेरिका जेको आहे उनखे असां सरमाएदार चऊं था ऐं सोवियत यूनियन कम्युनिस्ट, यानी कम्युनिस्ट ऐं कैपिटलिस्ट ॿ मुख़्तलिफ़ नज़रिया आहिनि। या कैपिटलिस्ट खे असां नज़रियो त नथा चई सघूं, कैपिटलिस्ट जो त को नज़रियो ई कोन्हे, उनजो को मज़हब कोन्हे, उनजो को अक़ीदो कोन्हे, उनजो फ़क़ति ऐं फ़क़ति हिकिड़ो कमु आहे इस्तेहसाल करणु ऐं फुरलुट करणु, सरमायो गॾु करणु ऐं फुरलुट करणु। त इन्हनि जो इहो कमु आहे। त इन्हनि ॿिनि मुख़्तलिफ़ नज़रियनि ते सर्द जंग जो 1945 में आगाज़ थियो। ऐं हिन नक्शे में तव्हां ॾिसी सघो था त दुनिया कीअं हिननि हिसनि में विरहाइजी वई आहे। हिकिड़े तरफ़ कम्युनिस्ट तबको हो, ॿिए तरफ़ सरमाएदार तबको हो। ऐं ही जेके हल्के साए रंग वारा मुल्क तव्हांखे नज़र अचनि पिया
ही उहे मुल्क आहिनि जेके न सोवियत यूनियन जो हिस्सो हुआ ऐं न ई वरी सरमाएदार तबके जो हिस्सो हुआ। उन्हनि हिकिड़ी अलॻि सां हिकिड़ी मूवमेंट ठाही, नॉन अलाइनमेंट मूवमेंट। उन जो मक़सदु इहो हो त असां न हिन तबके सां हूंदासीं न ई सरमाएदार तबके सां हूंदासीं। असां फ़क़ति पंहिंजी सिक्योरिटी जे लाइ कमु कंदासीं ऐं पंहिंजी मैशत खे वधाइण जे लाइ, पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ असां गॾिजी सभई मुल्क कमु कंदासीं। हिन में तव्हांखे हिते पाकिस्तान नज़र ईंदो, पर पाकिस्तान जेको आहे उहो पहिरीं सरमाएदार तबके जे मिलिट्री ब्लॉक्स जो हिस्सो रहियो आहे, सीटो ऐं सेंटो। पर हिन उहे ब्लॉक पोइ लीव करे उन्हनि खां पोइ वरी हिन नॉन अलाइनमेंट मूवमेंट जो हिस्सो थी वियो। 1991 में सर्द जंग जो आगाज़ थियो, खात्मो थियो। 1991 में सर्द जंग पंहिंजे खात्मे ते पहुती ऐं सर्द जंग जे दौरान हिकिड़ो ख़्याल ॿियो बि पेश थियो। उहो ख़्याल इहो हो, पहिरीं दुनिया, ॿी दुनिया ऐं टी दुनिया। हाणे पहिरीं दुनिया कंहिंखे थो चइजे? पहिरीं दुनिया उहे जेके सरमाएदार तबके जो हिस्सो हुआ, यानी अमेरिका जो जेको ब्लॉक हो उनखे असां पहिरीं दुनिया में कंसीडर करियूं था। ऐं ॿी दुनिया जेके सोवियत यूनियन जो हिस्सो जेके बि मुल्क हुआ उहे वरी सोवियत यूनियन ॿी दुनिया में शुमार कया विया। टी दुनिया यानी उहे जेके इन्हनि ॿिन्ही ब्लॉक्स जो हिस्सो कोन्हे उन्हनि खे टी दुनिया में शुमार कयो वियो। पर हिन वक़्तु असां ॾिसूं त हिन वक़्तु सूरत हाल तब्दील आहे। हिन वक़्तु असां टी दुनिया उन्हनि खे चऊं था जेके पुठिते पयल आहिनि, जेके ग़रीब मुल्क आहिनि, जेके मैशती तरह सां बि पुठियां आहिनि, जेके टेक्नोलॉजी में बि पुठियां आहिनि, उन्हनि खे असां टी दुनिया जो हिस्सो चऊं था। पहिरीं आलमी ऐं ॿी आलमी जंग जे ख़ात्मे खां पोइ कारपोरेशन्स पंहिंजे वजूद में आयो। कारपोरेशन्स थोरे ई वक़्त में तेज़ी सां वधण ऐं बीहण लॻियूं। 1970 में कारपोरेशन्स जो तादाद हो 7000 ऐं 2006 में कारपोरेशन्स जो तादाद वधी 8000 ते पहुतो, 78000। ऐं हिन वक़्तु अगरि असां ॾिसूं त असांखे मिलियंस जे तादाद में कंपनीज़ नज़र ईंदियूं। हिन में नाइक, सोनी, एप्पल, टोयोटा, कोको कोला ऐं अहिड़े ई तरीक़े सां ॿियूं काफ़ी कारपोरेशन्स आहिनि जेके टी दुनिया जे मुल्कनि में कमु करे रहियूं आहिनि। इन्हनि जा वॾा नुक़सान इहे आहिनि त उन्हनि टी दुनिया जे मुल्कनि जे लोकल जेको वापारु आहे उन ते वॾो असरु पियो आहे, जेको लोकल वापारु आहे उन्हनि जो। ऐं ही कारपोरेशन्स उते कमु करे उते जे माण्हुनि जी उते जी रियासतुनि ते काबिज़ थी वियूं आहिनि। उन जी मैशती पॉलिसी, उन जी सियासी पॉलिसी ॾिसंदा त उहे सॼी कारपोरेशन्स जे कब्ज़े हेठि आहे। 4 वॾियूं ॿिज जूं कंपनीज़ आहिनि जिन जा नाला हिते लिखियल आहिनि। उहे 4 वॾियूं ॿिज जूं कंपनीज़ अमेरिका में आहिनि जेके अमेरिका जे 80% फूड ग्रेन खे पंहिंजे कब्ज़े हेठि आणे छॾियो आहे। यानी उहे 80% फूड ग्रेन जूं मालिक आहिनि ऐं 70% जेको अमेरिका जो सोयाबीन आहे उहो फ़क़ति इन्हनि 4 कंपनीज़ जे कंट्रोल में आहे। इन मां तव्हां ॾिसी सघो था त अमेरिका ते इन्हनि कारपोरेशन्स जो केॾो वॾो नुक़सान थियो आहे, केतिरे हद ताईं उन्हनि अमेरिका खे पंहिंजे चंबे में वठी वरितो आहे। हिकिड़ी रिसर्च जे मुताबिक़ असांखे ख़बर पई त 20% जेके अमीर माण्हू आहिनि, जेके खरबपति माण्हू आहिनि, उहे दुनिया जे 80% ज़ख़ीरनि जा मालिक आहिनि। फ़क़ति 20% जेके अमीर माण्हू आहिनि, खरबपति आहिनि, उहे पूरी दुनिया जे 80% ज़ख़ीरनि जा मालिक आहिनि। ऐं सिर्फ़ु असां 14% जेके असीं ग़रीब मुल्क में अचूं था, जेके बि असांजी ॿी आबादी आहे, उहा फ़क़ति 14% उन्हनि ज़ख़ीरनि खे पंहिंजे इस्तेमालु हेठि आणे थी। इन मंझां तव्हां ॾिसी सघो था त हिन निज़ाम में दौलत जी केॾी नाबराबरी वारी विर्छ आहे। जेके ग़रीब आहिनि उहे वधीक ग़रीब थींदा वञनि पिया ऐं जेके अमीर आहिनि उहे वधीक अमीर थींदा वञनि पिया। ही नक्शो आहे मल्टीनेशनल कारपोरेशन्स जो। ही दुनिया जो नक्शो आहे। हिन में तव्हां ॾिसी सघो था त मल्टीनेशनल कारपोरेशन सॼी दुनिया ते केतिरो तेज़ी सां काबिज़ थी वियूं आहिनि। हिन में तव्हांखे साफ़ नज़र ईंदो त ही टी दुनिया जा जेके मुल्क आहिनि, इहे मुकमल तरह सां
इन्हनि कारपोरेशंस जे कब्ज़े में आहिनि ऐं अमेरिका में 60% खां वधीक जेका GDP आहे उहा GDP इन्हनि कारपोरेशंस जूं कारपोरेशंस उन ते काबिज़ आहिनि। यानी अमेरिका जी जेका 60% मैशत आहे उहा इन्हनि कारपोरेशंस जी आहे। ऐं चीन ऐं असां रूस जो मिसाल वठूं त उते चीन ऐं रूस में वरी उहे जेके कारपोरेशंस आहिनि उहे गवर्नमेंट जूं आहिनि, उहे प्राइवेट कोन्हे, उहे उन्हनि जूं पंहिंजूं आहिनि। ही हिकिड़ो चार्ट आहे, हिन में तव्हां ॾिसी सघो था त ही जेका ब्लू लकीर आहे इहा मतिलब त इन में वधीक जेके खरबपति माण्हू आहिनि उहे रहनि था। यानी अमेरिका खरबपति माण्हुनि जो गढ़ आहे। सभिनी खां वधीक जेके खरबपति माण्हू आहिनि उहे अमेरिका में रहनि था। ऐं ॿिए नंबर ते चीन आहे, इंडिया आहे, जर्मनी आहे, रूस आहे ऐं अहिड़े तरीक़े सां हिते हे 20 ॿिया मुल्क आहिनि। ऐं हिन लिस्ट में तव्हां ॾिसी सघो था, जीअं त मूं तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो त कारपोरेशंस जेके आहिनि उहे अमेरिका जे मुकमल तरह सां अमेरिका उन्हनि कारपोरेशंस जे कब्ज़े में आहे। हिते तव्हां हिन मां ॾिसी सघो था त ही जेके बि कंपनियूं आहिनि जेके सभिनी खां वधीक GDP रखनि थियूं 2020 में, इहे सभई तक़रीबन अमेरिका जूं कंपनीज़ आहिनि। ॾिसो सभिनि में USA, इहे अमेरिका जूं कंपनीज़ आहिनि जेके वधीक GDP रखनि थियूं। यानी इन मां साफ़ ज़ाहिर पियो थिए त कारपोरेशंस अमेरिका खे कहिड़े तरीक़े सां वकोड़े वियूं आहिनि। ऐं ही 2021 जी हिकिड़ी रिपोर्ट आहे, हिन मां तव्हां ॾिसी सघो था त वधीक तव्हांखे कारपोरेशंस अमेरिका जूं ई नज़र ईंदियूं। दुनिया जूं तब्दील थींदड़ हालतूं, हिन वक़्तु असां अगरि मौजूदा हालत ते ॾिसूं, मौजूदा सूरत हाल ते ॾिसूं त हिन वक़्तु सभिनी खां वधीक जेके ताक़तवर मुल्क आहिनि उन में पहिरें नंबर ते त चीन आहे, जेको मैशती हवाले सां बि ताक़तवर आहे, त टेक्नोलॉजी जे हवाले सां बि अॻिते आहे ऐं ॿियनि पॉलिसीज़ जे हवाले सां जीअं हुन जा मैशती प्रोजेक्ट्स बि तमामु घणा आहिनि त हू इन्हनि हवाले सां पहिरें नंबर में अचे थो। ऐं अमेरिका आहे, रूस आहे ऐं यूरोपीय यूनियन आहे। एमर्जिंग पावर्स यानी उभरंदड़ ताक़तूं, उभरंदड़ मैशतूं जेके हिन वक़्तु उभरी रहियूं आहिनि, इन में इंडिया अची थो वञे। इंडिया खे तव्हां ॾिसी सघो था त उहो मैशती तरह सां केॾो तरक़ी करे रहियो आहे। ऐं जापान आहे, ब्राज़ील आहे, साउथ अफ्रीका, टर्की आहे। त इहे उहे इलाइक़ा, उहे मुल्क आहिनि जेके हिन वक़्तु मैशती हवाले सां थोरी घणी तरक़ी करे रहिया आहिनि ॿियनि मुल्कनि जी भेट में। यूरोपीय यूनियन जेका 1991 में ठाही वई, ॿी आलमी जंग खां पोइ यूरोप जी जेका मैशत आहे उहा मुकमल तरह सां तबाह थी वई हुई ऐं उन मैशत खे वरी हिकु दफ़ो बहाल करण जे लाइ हिननि यूरोपियन इकोनॉमिक कम्युनिटी ठाही त जीअं उन में हे पंहिंजी मैशत खे वरी बहाल करे सघनि, वरी इंडस्ट्रीज वग़ैरह या स्टील मिलूं वग़ैरह अहिड़ियूं ठाहिनि जंहिंसां उन्हनि जी मैशत वरी बहाल थी सघे। ऐं ही यूरोपीय यूनियन जेका आहे ही उन जी हिकिड़ी नई सूरत आहे, यूरोपियन इकोनॉमिक कम्युनिटी जी हिकिड़ी नई सूरत आहे जेका 1991 में मंज़र आम ते आई। ऐं हिन में हिकिड़ी वॾी रियासत जेका आहे बर्तानिया, उन यूरोपीय यूनियन मां एग्ज़िस्ट करे छॾियो, यानी उहा यूरोपीय यूनियन मां निकिरी वई। त इन जो यूरोपीय यूनियन ते वरी थोरो हिकिड़ो मुख़्तलिफ़ असर पियो आहे। उन में इन यूरोपीय यूनियन जा जेके मुल्क आहिनि उन्हनि में वरी कुझु तकरार पैदा थी विया ऐं जंहिं करे हिन वक़्तु यूरोपीय यूनियन थोरो पहिरीं जी भेट में पुठिते धिकिजी वई आहे। ऐं बर्तानिया खे असां ॾिसूं त बर्तानिया यूरोपीय यूनियन खां अलॻि थियण खां पोइ पंहिंजी हिकिड़ी नई पॉलिसी ठाही आहे जेका 100 सिफ़नि ते मुश्तमिल आहे, जेका 2030 ताईं हलंदी। हिन में हिन इहो ॼाणायो आहे त मुंहिंजी परॾेही पॉलिसी जे हवाले सां एशिया खितो जेको आहे उहो मुंहिंजे लाइ तमामु घणी अहमियत रखे थो, या एशिया खिते ते पंहिंजी सीड़पकारी करण जे लाइ वञी रहियो आहियां। ऐं ऑस्ट्रेलिया आहे, इंडिया आहे ऐं जापान आहे, इहे बि
बर्तानिया जे लाइ तमामु घणी अहमियत रखनि था। त हिन मंझां तव्हां ॾिसी सघो था त बर्तानिया जे लाइ जेके मुल्क अहमियत रखनि पिया उहे सभु कम्युनिस्ट मुखालिफ़ मुल्क आहिनि। ऑस्ट्रेलिया आहे, जापान आहे, इंडिया आहे ऐं अमेरिका बि बर्तानिया जो हिकिड़ो वॾो साथारी मुल्क आहे। हिन मां तव्हांखे इहो अंदाज़ो लॻी सघे थो त ही जेका हिकिड़ी हठी गॾु थी आहे इहा चीन खे कम्पीट करण जे लाइ थी आहे, चीन खे शिकस्त ॾियण जे लाइ थी आहे। अमेरिका जे बारे में असां पहिरीं पढ़ियोसीं त एटमी धमाके खां पोइ अमेरिका हिकिड़ी वॾी ताक़त थी उभरियो हो ऐं हू मेशती तरह सां तमामु घणो ताक़तवर हो। मिलिट्री में अक्सर तौर ते चयो वञे थो त हिन वक़्तु चीन जेके मेशती प्रोजेक्ट्स ठाहिया आहिनि उन में जेके गवादर पोर्ट आहे ऐं ॿियनि मुल्कनि में उन जेके पोर्ट ठाहिया आहिनि इन मां माण्हू काफ़ी अहिड़ा अंदेशा बि ॾेखारींदा आहिनि त चीन त हाणे असां ते मिलिट्री जे हवाले सां सॼो कब्ज़ो करण वारो आहे। पोइ चीन ऐं अमेरिका में फ़र्क़ु कहिड़ो? हाणे हिन नक्शे में तव्हां ॾिसी सघो था त अमेरिका जा फौजी अॾा केतिरा आहिनि। ही जेके बि रेड वारा जेके सर्कल्स तव्हांखे नज़र अचनि पिया ही उहे खिता आहिनि, उहे मुल्क आहिनि जंहिं ते अमेरिका जा फौजी अॾा आहिनि या उन्हनि खे हू तमामु घणी फौजी इमदाद मोकिले थो। ऐं अमेरिका हिन लिस्ट में तव्हां ॾिसी सघो था त कहिड़े मुल्क जी केतिरी बजट आहे मिलिट्री जे हवाले सां। त अमेरिका पंहिंजो घणो पैसो मिलिट्री ते ख़र्च करे थो, सभिनी खां वधीक अमेरिका पंहिंजो पैसो ख़र्च थो करे मिलिट्री ते। मैशती हवाले सां अमेरिका इलाही तरक़ी कई आहे पर हिन वक़्तु उहो चीन खां थोरो पुठिते धिकजी वियो आहे। चीन इलाही तेज़ी सां अॻिते वधी रहियो आहे। हिते तव्हां ॾिसी सघो था जीअं मूं पहिरीं तव्हांखे ॿुधायो त अमेरिका ते घणे भाङे कॉर्पोरेशन्स जो कब्ज़ो आहे। ही 500 ट्रांसनेशनल कंपनीज़ आहिनि जेके अमेरिका में कमु करे रहियूं आहिनि। अमेरिका जी मैशत हिननि जे कब्ज़े में आहे। ऐं सॉफ्ट पावर, अमेरिका सॉफ्ट पावर जे ज़रिए बि पंहिंजी मैशत खे वधाइण जा तरीक़ा ॻोल्हे रहियो आहे, जंहिंमें मैकडोनल्ड्स आहे। जीअं ॾिसो मैकडोनल्ड्स हिकिड़ी कंपनी आहे, हुनजी केॾी मञता आहे, माण्हू केतिरो हुनखे पसंदि कनि था, मैकडोनल्ड्स जे सामान खे केॾो पसंदि कनि था। आईफोन जो ई मिसाल वठो, आईफोन हिन वक़्तु दुनिया में केतिरो विकिरो थिए पियो। त इहो आहे अमेरिका जो मैशती ॿियो पासो। अमेरिका जो मुस्तक़बिल, हाणे अमेरिका ॾिसजे त उहो पंहिंजे मतलब त अमेरिका हाणे पुठियां धिकजी रहियो आहे। चीन जी भेट में वो अमेरिका खे चीन शिकस्त ॾेई रहियो आहे मैशती हवाले सां बि ऐं मिलिट्री जे हवाले सां ॾिसजे त रूस वधीक तरक़ी करे रहियो आहे। ऐं हिन वक़्तु रूस ऐं चीन जेके ॿई मिली रहिया आहिनि ग्रेट यूरेशियन पार्टनरशिप में, त उन खां पोइ तव्हां ॾिसो त अमेरिका जी कहिड़ी सूरत हाल थी बीहे। चीन जेको हिन वक़्तु दुनिया जो आबादी जे लिहाज़ खां सभिनी खां वॾो मुल्क आहे ऐं उहो हिकिड़ी वॾी मैशत रखंदड़ बि आहे। पर चीन जा जेके बि माण्हू आहिनि उहे ट्रेंड आहिनि, यानी उनमें को बि अहिड़ो निकमो माण्हू तव्हांखे घणे भाङे त कोन नज़र ईंदो। सभु को माण्हू कंहिं न कंहिं कम सां लॻल ई हूंदो, पंहिंजी मैशत में को न को किरदार अदा कंदड़ ई हूंदो। चीन जी जेका मिलिट्री आहे उन में हिन जी पीपल्स लिबरेशन आर्मी आहे। चीन जी फौज में पीपल्स लिबरेशन आर्मी आहे जेका तमामु वेल ट्रेंड आहे ऐं इलाही मज़बूत उन जी हठी आहे। यूनाइटेड नेशंस में चीन हिकिड़ो मुस्तकिल पावर आहे, मुस्तकिल परमानेंट मेंबर आहे ऐं हिन वटि वीटो पावर बि आहे। ऐं दुनिया में असां चीन जो इन्फ्लुएंस यानी उन जो असर रसूख ॾिसूं त चीन पंहिंजे मैशती प्रोजेक्ट्स जे ज़रिए एशिया खिते में केॾो कमु करे रहियो आहे। वीटो पावर अमेरिका जे सभिनि खे आहे, वीटो पावर सभिनी खे आहे, 5 पावर्स आहिनि जिन खे वीटो आहे। त हिन वक़्तु असां मैशती प्रोजेक्ट जे हवाले सां ॾिसूं त चीन एशिया खंड में त हुई कमु करे रहियो आहे, पर पंहिंजे बिराए
यानी बेल्ट एंड रोड इनिशिएटिव प्रोजेक्ट जे ज़रिए अफ्रीका में कम करे रहियो आहे ऐं अहिड़े तरीक़े सां दुनिया जे ॿियनि खितनि में बि हू कम करे रहियो आहे। हालांकि हिन जा जेके मुखालिफ़ मुल्क आहिनि अमेरिका जापान इन सां बि चीन जो सभिनी खां वधीक वापार आहे ऐं यूरोपियन यूनियन सां बि चीन जो तमामु सुठो ऐं गच अरसे वारो डिघो वापार हली रहियो आहे। इकोनॉमिक फैक्टर्स में जीअं असां पहिरीं पढ़ियोसीं त चीन टेक्नोलॉजी जे हवाले सां तमामु घणो कम करे रहियो आहे। उन जा तमामु घणा मुहक़िक़ आहिनि जेके मुख़्तलिफ़ टेक्नोलॉजीस ते या मुख़्तलिफ़ अहिड़नि सेक्टर्स में पंहिंजो किरदार अदा करे रहिया आहिनि ऐं तमामु बहितर तरीक़े सां उहे अॻियां वधी रहिया आहिनि, तरक़ी करे रहिया आहिनि। बेल्ट एंड रोड इनिशिएटिव इहो चीन जो हिकिड़ो मैशती प्रोजेक्ट आहे जंहिंजो जेको अहम मक़सदु आहे उहो अहम मक़सदु इहो आहे त चीन यूरोप ऐं एशिया ऐं यूरोप जेको आहे उहो चीन सां ॻंढियल हुजे ऐं हिन प्रोजेक्ट में जेको अहम मक़सदु हिननि जो आहे उहो इहो आहे त उहो रोड वग़ैरह ठाहिण इंफ्रास्ट्रक्चर वग़ैरह ते कमु करणु इहो हिन प्रोजेक्ट जो मक़सदु आहे। ये आहे चाइना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर। असांजे मुल्क पाकिस्तान सां बि चीन हिकिड़ो वॾो मुआहिदो साइन कयो आहे जंहिंखे असां चाइना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर चऊं था। हिन प्रोजेक्ट में तव्हांखे ही जेके नज़र ईंदो आहे हिन में तव्हां ॾिसी सघो था त चीन रेलवे रोड्स केॾा ठाहे पियो ऐं ॿिया जेके रस्ता आहिनि ऐं गवादर पोर्ट चीन ठाहियो आहे अहिड़े तरीक़े सां हीअ असांजे इंफ्रास्ट्रक्चर में तमामु घणी तरक़ी आणे रहियो आहे हिन प्रोजेक्ट जे ज़रिए। ऐं हिन प्रोजेक्ट में चीन इहो बि ख़्यालु पेश कयो आहे त हिन खे आउं बिराए वांगुरु थोरो अॻिते वधायां ऐं ॿियनि मुल्कनि खे बि हिन प्रोजेक्ट जो हिसो करियां। ऐं चीन हिमो ॾिठो वञे त जॾहिं बि के मैशती ताक़तूं या के बि ताक़तूं मंज़र आम ते ईंदियूं आहिनि त मौजूदा सूरत हाल में मौजूदा जेके ताक़तूं हूंदियूं आहिनि उन्हनि जे लाइ तमामु घणो परेशानी जो सबबु हूंदियूं आहिनि। हिन वक़्तु चीन मैशती ताक़त थी उभरियो आहे, तमामु वॾी ताक़त थी उभरियो आहे त अमेरिका जे लाइ इहो वॾो ख़तरो आहे ऐं इन ई करे इन खे रोकण जे लाइ अमेरिका वरी तिजारती वेढ़ जो आगाज़ कयो त जीअं हू उन्हनि जी मैशत ते उन जे वापार ते उहे सैंक्शन्स लॻाए उनखे थोरो नुक़सानु ॾेई सघे। हाणे हिते ही कुझु सेक्शन्स आहिनि 232 सेक्शन जे तहत अमेरिका चीन जे एल्यूमिनियम ऐं स्टील ते सैंक्शन्स लॻाया यानी पाबंदियूं लॻायूं त जीअं उन जे वापार में थोरी घणी रुकावट थिए ऐं मैशती तरह सां थोरो पुठिते हटी वञे। पर हिन तिजारती वेढ़ में बि अगरि ॾिठो वञे त चीन खे उहो पुठिते धिके कोन सघियो, चीन अञा बि अॻिते वधंदो रहियो आहे। चीन जो मुस्तक़बिल त तव्हां सभई ॾिसी रहिया आहियो त चीन हिन वक़्तु ईरान सां बि हिकिड़ो तमामु 21वीं सदी जो वॾो मुआहिदो तय कयो आहे $400 बिलियन जो ऐं इहो जेको मुआहिदो आहे उहो चीन जे ॿियनि सभिनि मुआहिदनि जी भेट में तमामु वॾो आहे। इन ई सां तव्हां ॾिसी सघो था त चीन केतिरे हद ताईं तरक़ी कई आहे ऐं उन जो मुस्तक़बिल छा हूंदो इहो तव्हां पाण बि थोरो अंदाज़ो लॻाए सघो था। हिन वक़्तु चीन जी जेका बीहक आहे पर कुझु मुहक़िक़नि जो चवणु आहे त चीन जा जेके इलाइक़नि ते वेढ़ूं हली रहियूं आहिनि जीअं मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त ॾखण चाइना समुंड ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा तकरार हली रहिया आहिनि। इंडिया सां बि तकरार हले पियो, जापान सां तकरार हले पियो ऐं चीन में हिकिड़ी ॿी रियासत आहे ताइवान आहे। हालांकि चीन त चवे थो त ताइवान असांजो हिस्सो आहे, असां वटि 2 पॉलिसीज़ आहिनि पर कंट्री हिकिड़ी आहे, मुल्क असांजो हिकिड़ो आहे, पॉलिसीज़ 2 आहिनि। पर ताइवान चवे थो ताइवान इहा दावा थो करे त असांखे अलॻि मुल्क जी हैसियत ॾिनी वञे त इन ते बि तकरार हली रहिया आहिनि। त काफ़ी मुहक़िक़नि जो इहो चवणु आहे त चीन खे इहे सभई मसइला हल करणु घुर्जनि, इहे अॻियां हली इन जे लाइ नुक़सानकार थी सघनि था। ऐं हिन वक़्तु असां ॾिसूं त चीन में
यूरोप ऐं एशिया में काफ़ी ड्रामाई तब्दीलियूं आयूं आहिनि। नक्शे में असां ॾिठोसीं त जेके यूरोप में पहिरियों वॾियूं जेके ताक़तूं हुयूं, बर्तानिया हो, फ्रांस हो, ऑस्ट्रिया हंगरी हो, ओटोमन एम्पायर, पर्शिया, अमेरिका बि हिकिड़ी वॾी सल्तनत थी रहियो आहे। त उहे सभु छा उन्हनि जे कब्ज़े हेठि टीं दुनिया जा मुल्क हुआ। पर हिन वक़्तु असीं सूरत हाल कहिड़ी था ॾिसूं? हिन वक़्तु असीं ॾिसूं था त चीन जेको आहे उहो टीं दुनिया जे मुल्कनि ते केॾो कमु करे रहियो आहे ऐं उहे सभई चीन जे असर रसूख़ में अची विया आहिनि। चीन जे मैशती प्रोजेक्ट्स जा उहे हिसो थी विया आहिनि। उहे सभई प्रोजेक्ट्स ईअं चई सघिजे थो त अमेरिका जे पेट में चीन जूं कुझु पॉलिसियूं अवाम दोस्त कुझु न तक़रीबन सभु पॉलिसियूं अवाम दोस्त ई आहिनि। चीन जूं तक़रीबन सभई पॉलिसियूं अवाम दोस्त आहिनि, छो त चीन जे लाइ चयो वञे थो त चीन हिकिड़ो सॉफ्ट पावर आहे जेको वेड़ ऐं जंग खे हिकिड़े पासे ते रखी अमन जे रस्ते जे ज़रिए उहो अॻिते वधी रहियो आहे। त चीन जे लाइ इहे तसवर पेश कया वञनि था मुहक़क़नि जे ज़रिए। ऐं पुछां हिन में तव्हां ॾिसी सघो था त जीअं मूं पहिरीं ॿुधायो, चीन ऐं ईरान जे विच में हिकिड़ो वॾो मुआहिदो साइन थियो आहे। उहो आहे चीन ईरान $400 बिलियन अकॉर्ड। इहो हींअर वेझड़ में ई चीन ऐं ईरान जे विच में हिकिड़ो मुआहिदो साइन थियो आहे। जीअं त हिन मुआहिदे जूं अञा सही तरह सां असांखे घणी नॉलेज न आहे, छो त इहो हींअर वेझड़ में ई मुआहिदो साइन थियो आहे। पर काफ़ी मुहक़क़नि जो चवणु आहे त इहो मुआहिदो अॻियां हली एशिया खंड जे लाइ बि तमामु फ़ाइदेमंद साबित थींदो ऐं इन सां गॾु ईरान ऐं चीन जे लाइ बि तमामु घणो मैशती हवाले सां फ़ाइदे वारो आहे। ऐं ग्रेटर यूरेशियन पार्टनरशिप, यूरेशिया यानी रूस, यूरेशिया जंहिंमें एशिया खंड जो जेको सभिनी खां वॾो मुल्क आहे रूस, उन जो 70% यूरोप में एशिया में अचे थो ऐं 30% यूरोप में अचे थो। त ही हिकु तमामु वॾो मुआहिदो आहे जेको जंहिंजो ख़्याल प्यूटिन हींअर वेझड़ में ई पेश कयो हो ऐं इन ते हिन वक़्तु कमु थी रहियो आहे। इहो जेको प्रोजेक्ट आहे उहो चीन ऐं रूस जे विच में हिकिड़ो मैशती इतिहाद आहे। हिन में चयो वञे थो त चीन ऐं जेके रूस आहिनि उहे मिलिट्री या ॿियनि हवालनि खे हिकिड़े पासे रखी करे मैशती हवाले सां पंहिंजा तालुकात वधीक मज़बूत कनि। ऐं 10 जेके कंट्रीज़ आहिनि, 10 जेके मुल्क आहिनि उहे कर्ज़ में ॿुॾल आहिनि। हिन में पहिरें नंबर ते जापान अची वञे थो। जापान जेको आहे उहो मुल्क आहे जंहिंजो कर्ज़ सभिनी खां घणो आहे। जापान उहो सरमाएदार मुल्क आहे जेको तमामु घणो कर्ज़ खणे थो। इन मां असीं ॾिसी सघूं था त जापान जेको टेक्नोलॉजी में हेॾी तरक़ी कई आहे या ॿियनि पस मंज़र में बि उन जेका तरक़ी कई आहे उन जा इहे नुक़सान बि थिया आहिनि त उहो कर्ज़ में सफ़ा वकोड़जी वियो आहे। ऐं हिन में ॿिए नंबर ते ग्रीस आहे, पुर्तगाल, इटली, भूटान, किप्रस, बेल्जियम, US, स्पेन, सिंगापुर। त इहे उहे मुल्क आहिनि जेके तमामु घणो कर्ज़ था खणनि ऐं हिन जी भेट में मुहक़क़ इन ॻाल्हि ते बि गौर वीचार करे रहिया आहिनि त चीन आबादी जे लिहाज़ खां एॾो वॾो मुल्क आहे ऐं जेको एॾा वॾा मैशती प्रोजेक्ट्स हलाए रहियो आहे, पोइ उनजो एॾो कर्ज़ छो कोन्हे? जीअं त हिननि जो हेॾो कर्ज़ आहे त पोइ चीन जो एॾो कर्ज़ छो कोन्हे? ऐं चीन जेको आहे उहो लीस्ट इन डेप्ट स्टेट्स में अचे थो, यानी उहे मुल्क जेके घटि कर्ज़ खणनि था, चीन उन्हनि मुल्कनि में अचे थो। ऐं इन सां गॾु रूस खे बि असीं ॾिसूं त रूस बि उन्हनि मुल्कनि में अचे थो जेके मुल्क घटि कर्ज़ो खणनि था। ऐं जर्मनी जेको यूरोपीय यूनियन जो हिन वक़्तु तमामु अहम मेंबर आहे, जेको हिन वक़्तु यूरोपीय यूनियन में पंहिंजो सुठो किरदारु अदा करे रहिया आहे, उहो तमामु घटि कर्ज़ खणंदड़ मुल्क आहे। त ही खणण वारनि में पाकिस्तान जो किथे नंबर आहे कोन्हे को? हूंदो उहे हेठि हूंदो। ही उहे आहिनि जेके तमामु घणो था खणनि। असां थोरो खणणो हिन में उहे आहिनि, हिन में 10 मुल्क आहिनि जेके तमामु घणो कर्ज़ खणनि था। मूं यकी लिस्ट कोन्हे ॾिनी, मूं फ़क़ति 10 रियासतुनि जी लिस्ट ॾिनी आहे जेके तमामु घणो कर्ज़ खणनि था।
त ही मुंहिंजी प्रेज़ेंटेशन हुई, सॉरी लेक्चर हो। हिन जे हवाले सां तव्हांखे को बि सवाल हुजे त तव्हां मूंखां पुछी सघो। को सवाल आहे त तव्हां पुछी सघो था। हाँ भले टे सवाल था कयो। मां सवाल पुछो। तव्हां ॿुधायो सोवियत यूनियन टुटण जा सबब कहिड़ा हुआ? मूंखां पोइ साईं इस्माइल जो लेक्चर आहे, इन जे करे मूं इनखे घणो कोन वरितो आहे। हिन खां पोइ साईं इस्माइल जो लेक्चर आहे, उहो तव्हांखे वधीक तफ़सील में इन जा सबब ॿुधाईंदो। इन करे मूं इनखे हिकिड़े पासे मुख़्तसर तौर ते बयानु कयो आहे। ॿियो को सवाल? The multinational corporation छा आहे जंहिंजे चंबे में अमेरिका आहे? मल्टीनेशनल कारपोरेशन उहे आहिनि जेके मतिलबु कंपनीज़ जेके असांजे मुल्कनि में कमु कनि थियूं न, जीअं नाइक आहे, सोनी आहे, त इहे आहिनि कंपनीज़। इन्हनि कंपनीज़ जे बि हिकिड़ो जी त इहे कंपनीज़ जेके आहिनि वॾे तादाद में इहे कंपनीज़ जॾहिं गॾिजनि थियूं त हिकिड़ी कारपोरेशन थी ठहे। ऐं इहे कारपोरेशन जेके आहिनि उहे मुल्कनि में कमु कनि थियूं। हाणे हिकिड़ी कंपनी असांजे मुल्क में अचे पंहिंजो वापारु करे त असांजा जेके लोकल वापारी आहिनि उन्हनि ते केॾो नुक़सानु थो थिए। मतिलबु असांजो जेको लोकल वापारु आहे उहो त सफ़ा ख़तमु थी वियो ॼण त हिन वक़्तु कारपोरेशन एतिरो तेज़ी सां वधियूं आहिनि मुल्कनि में, एतिरे हद ताईं पंहिंजी हथी खे मज़बूत करे वियूं आहिनि जो उहे दुनिया जी जेका GDP आहे उहा पंहिंजे कब्ज़े में करे वियूं आहिनि। दुनिया सॼी खे उहो हिकिड़ो शेप ॾेई रहियूं आहिनि। यानी दुनिया सॼी जी जेका मैशियत आहे, जेका सियासत आहे, उहा हिन वक़्तु कारपोरेशन हलाए रहियूं आहिनि। इन सवाल जो हिकिड़ो ॿियो बि हिसो आहे त माना जेके उहे कंपनीज़ आहिनि उन्हनि में जेके माण्हू कमु करे रहिया आहिनि उहे उतां जा ई माण्हू आहिनि या ॿियनि मुल्कनि उहो उते जो ई लोकल लेबर बि हूंदो आहे, ॿाहिरियां बि ईंदा आहिनि। ॿियो हीअं जेके तव्हां ॿुधायो 5 मुल्क जीते पावर में कहिड़ा आहिनि? बर्तानिया आहे, फ्रांस आहे, बर्तानिया, चाइना, USA ऐं रूस। घणा थिया? फ्रांस जी। हाणे